अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, अॼु असां पढ़ंदासीं आमड़ पुरनि जी जोड़ ऐं कट। असां हाणे इहो ॾिसंदासीं त आमड़ पुरनि जी जोड़ ऐं कट कीअं थींदी आहे। त असां हिते दर्जो लिखियो आहे 1/2 वाधू 2/3। हाणे हिननि जी जोड़ ऐं कट कीअं थींदी आहे असांखे इहो ॾिसणो आहे। हाणे ईअं त कोन्हे 1 ऐं 2 3 ऐं 2 ऐं 3 5 ईअं न थींदो। हिननि जी जोड़ ऐं कट इहा मुख़्तलिफ़ तरीक़े सां थींदी आहे। पहिरियां असां छा कंदासीं, ॿिन्ही जा जेके छेद आहिनि इन्हनि जी LCM कढंदासीं। LCM माना या भञ पत, हीअं LCM निकिरंदी आहे। ॿिनि जो खोरो 2 ते हणंदासीं, ॿिनि ते हिकु दफ़ो वेंदो, 3 ते न वेंदो, 3 लाहींदासीं। हेठि वरी 3 जो खोरो हणंदासीं, 1 ते न वेंदो, 1 लाहींदासीं, हेठि 3 ते वेंदो हिकु दफ़ा। 2 ज़र 2 ऐं 3 असांजा जुज़ा निकिरी विया। 2 ज़र 3 कंदासीं, 2 टिका 6। हाणे असांजी LCM निकिती 6 ते हिते लिखंदासीं, हीअं लकीर ॾेई हितां हेठि 6 लिखंदासीं। LCM 6 निकिती त लकीर ॾेई हेठि 6 लिखंदासीं। हाणे इहो जेको 6 आहे, वरी इहो 6 आहे, इन खे ॿिनि सां वंड कंदासीं। जेको जवाबु ईंदो इन खे वरी 1 सां ज़रब कंदासीं, पोइ जेको जवाबु आयो उहो हिते लिखंदासीं। हाणे हिते 6 ऐं वरी ॿिनि सां वंड कंदासीं। 6 वंडंदासीं, 1 2 2 4 3 6, 3 6 टे जवाबु आयो। हाणे 3 वरी ज़रबिया 1 कंदासीं, 3 ज़रबिया 1 माना हीउ जेको 1 आहे, इहो 3 ज़रबिया 1 कंदासीं, 1 टिका 3 इहो हिते रखंदासीं 3। ठीकु सर, इहो थी वियो। इन खां पोइ हाणे वरी हिन जो वारो आहे, हिन पुर जो 6 वंडिया 3 कंदासीं, 6 वंडिया 3, 2 टिका 6, 2 जवाबु आयो। ॿिनि खे वरी हिननि ॿिनि सां ज़रब कंदासीं, 2 ज़रबिया 2, जवाबु छा आयो 4, 3 वाधू 4 कंदासीं, जवाबु छा ईंदो 3 ऐं 4 7, 7/6। हाणे इहो आहे उबतयाण पुर। उबतयाण पुर मां वरी गजरनि पुर में कीअं बदिलाइबो आहे उहो तव्हां पहिरीं सिखी आया आहियो। हाणे 6 जो खोरो हणंदासीं, 1 6 6 उहो थींदो 1 सॼो, ऐं बाक़ी 1 बचंदो उहो मथां ॾींदासीं, ऐं 6 जेके आहिनि हेठां। इनखे इन तरीक़े सां बदिलाइबो आहे। माना 7 खे 6 खे 7 सां वंड कंदासीं, 7 खे 6 सां, सॉरी 7 खे 6 सां वंड कंदासीं। हीअं थींदो 1 6 6, हिकिड़ो बची पवंदो। हीउ जेको जवाबु आयो इहो सॼो थी वेंदो। हीउ जेका पछ आहे इहो मथां अची वेंदो। हीउ जेको हिन सां वंड कयोसीं इहो हेठां अची वेंदो, इहो जवाबु अची वेंदो। 1 सॼा 1/6 इहो असांजो जवाबु आहे। ठीकु सर। हाणे ॿियो एग्ज़ाम्पल था वठूं, थोरो चुकी करे था ॾिसूं। हाणे 3/5 वाधू 8/9, पहिरीं 5 ऐं 9 जी LCM कढंदासीं। 5 ते 5 जो ई खोरो वेंदो, ॿियो कोन वेंदो। हिकु दफ़ो 9 ते खोरो कोन वेंदो, लाहींदासीं हेठि। वरी टिके जो खोरो, असां टिके जो खोरो पहिरीं बि हणी पिया सघूं। टिके जो खोरो जो पहिरीं हणियो आहे 9 ते वञे आहे। हीअं बि सही आहे, हूअं बि सही आहे, जीअं तव्हांखे सही लॻे। हाणे हिननि खे लिखंदासीं 5 ज़रबिया 3 ज़रबिया 3, ईअं लिखूं आहे, या हू पहिरीं 9 ते खोरो लॻायूं आहे त पहिरीं हीउ 3 थी वञे आहे, ऐं हिते 3 अचे आहे, हिते 3 वरी हिते 5 अचे आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, 5 ते टिके जो खोरो त न वञे आहे न, त हीउ 5 हेठि अची वञे आहे। अहिड़े हिसाब सां बहरहाल ॻाल्हि त साॻी थी वञे आहे। 5 ज़रबिया 3 ज़रबिया 3 थी वई आहे, 3 ज़रबिया 5 थी आहे, ॻाल्हि मिड़ी साॻी आहे। 5 टिका 15 टे 15 45 थींदो। त असांजी LCM छा निकिती 45। हाणे LCM निकिती 45। हाणे 45 वंडिया 5 कंदासीं, 9 दफ़ा खोरो वेंदो, 9 5 45, 9 दफ़ा खोरो वेंदो। 9 खे वरी 3 सां ज़रब कंदासीं। हीउ जेको आहे 45 वंडिया 5 कंदासीं, 9 दफ़ा खोरो वेंदो। 9 खे वरी 3 सां ज़रब कंदासीं, 9 टिका 27, हिते 27 लिखिणो पवंदो वाधू। हाणे 45 खे वरी 9 सां वंड कंदासीं। 9 तां वंड कंदासीं त अज़ ख़ुदा उबतो थी वेंदो, 5 ना 45 थी वेंदो। त हिते 5 जवाबु आयो, 5 8 40, हिते 40 लिखंदासीं। हाणे 27 ऐं 40 खे जोड़ करे अॻिते जवाबु लिखंदासीं। हाणे हीअं जोड़ करियो 40 ऐं 20 घणा थिया 60, 60 ऐं 7 67, 67/45। हाणे हिननि ते मुंहिंजे ख़्याल में को बि खोरो कोन थो वञे। 67/45 इहो ईअं उबतो पूरो रखी छॾियो, जवाबु इहो बि सही आहे। न त पोइ हिकु वरी 67 वंडा 45 करो, हिकु खोरो वेंदो 67 वंडा 45, 67 वंडा 45, 1 45 45, हिकिड़ो दफ़ा खोरो वेंदो, 7 मां 5 विया 2 बचंदा,
ऐं हिते 6 मां 4 विया 2 बचंदा 22 त इहो हिकु सॼा 22 भाङे 45 जवाबु ईंदो।